من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم لا يغرنك تقلب الذين كفروا في البلاد متاع قليل ثم مأواهم جهنم وبئس المهاد لكن الذين اتقوا ربهم لهم جنات تجري من تحتها الأنهار خالدين فيها نزلا من عند الله وما عند الله خير للأبرار صدق الله مولانا العظيم अल्लाह तबारक ताला मथिन आयतुनि सगोरनि में अकुलमंदनि जूं निशानियूं बयान फरमाई हूं त उहे अल्लाह जे तख़लीक़ में गौर फिक्र कंदा आहिनि, उन खां पोइ ईमान आणींदा आहिनि ऐं उन खां पोइ ईमान ते मज़बूतीअ जे लाइ ऐं आख़िरत में बहितर नतीजे लाइ अल्लाह साईं खां दुआऊं घुरंदा आहिनि ऐं अल्लाह साईं उन्हनि जे दुआनि खे क़बूल फरमाईंदो आहे। चाहे मर्द हुजे चाहे औरत हुजे, उनखे पूरो पूरो उनजे अमलनि जो बदिलो ॾिनो वेंदो। उन खां पोइ जिन मुशक़त कई अल्लाह जे रस्ते में हिजरत कयूं या शहीद थी विया त अल्लाह साईं उन्हनि जे लाइ फरमायो त अल्लाह साईं उन्हनि खे ज़रूरु हिननि जो बहितरीन बदिलो अता कंदो। हाणे हिननि आयतुनि सगोरनि में अल्लाह तबारक व तआला ईमान वारनि खे ऐं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इन ॻाल्हि खां मुतनब्बे कयो आहे त जेके काफ़िर आहिनि उन्हनि जे आसाइश ऐं आराम ऐं उन जे तरक़ीअ खे ॾिसी करे तव्हां दोखे में न पइजो त ही जेको आहे सो हिननि खां अल्लाह साईं राज़ी आहे। न न, बल्कि अल्लाह तबारक व तआला इन्हनि खां ज़रूरु हिकिड़े ॾींहुं हिसाब वठंदो। हिन आयत सगोरीअ में जेका मुंड वारी आयत आहे, असबाब नुज़ूल में लिखियल आहे त इहा जेका आयत सगोरी नाज़िल थी त इहा मुशरिकीन मक्का जे हवाले सां नाज़िल थी। छो त मुशरिकीन मक्का ताजिर हा, तिजारत में वॾा हुया ऐं उन्हनि खे आराम ऐं आसाइश वारियूं शयूं हर शइ मुयसर हुई। अहिड़े तरीक़े सां कुझु ईमान वारनि जे वात मां निकितो त जेके अलाह जा दुश्मन आहिनि केॾो आराम ऐं सुकून सां रहनि था ऐं जेके अहल ईमान आहिनि केतिरी मुशक़त ऐं तकलीफ़ सां रहनि था। तंहिं ते अल्लाह तबारक व तआला इन आयत सगोरी खे नाज़िल फरमायो त ए पैगंबर मुल्कनि में काफ़िरनि जी अच वञ तोखे न ठगे। ऐं इहा ॻाल्हि ज़हन नशीन करणु घुर्जे त क़ुर में केतिरनि आयतुनि में हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मुखातिब कयो वियो आहे, पर दर हक़ीक़त इहो उम्मत मुस्लिमा खे ऐं क़यामत ताईं इंसान ज़ात खे सबक़ आहे। छो त केतिरनि आयतुनि सगोरनि में जीअं मिसाल फसल लिरब्बिक वनहर, जीअं अल्लाह साईं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फरमायो त पंहिंजे रब जे लाइ निमाज़ पढ़ ऐं कुर्बानी कर। सिर्फ़ु हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लाइ न आहे, बल्कि इहो ईअं सम्झो हुकुम आम आहे, हर मुस्लमान खे पढ़णी आहे ऐं कुर्बानी बि करणी आहे। अहिड़े तरीक़े सां केतिरियूं आयतूं आहिनि जीअं कुल जे हुकुम सां, यानी कुल जे सीगे सां, यानी चओ तूं प्यारे पैगंबर, यानी आहे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इरशाद, पर इहो ईअं सम्झो त हुकुम उम्मत मुस्लिमा खे ऐं क़यामत ताईं इंसान ज़ात खे आहे त तव्हां कॾहिं बि काफ़िरनि जे इन चेल फेल खे ऐं तरक़ीअ खे ॾिसी करे ईअं न कजो त तव्हां दिलि में ख़्यालु आणियो मथां त इन्हनि खां अल्लाह साईं राज़ी आहे, इन्हनि नाफ़रमाननि खां। न न, कॾहिं बि न। इन्हनि खे डर ॾिनी वेंदी आहे, नेठ इन्हनि खे पकड़ियो वेंदो। रिवायत में अचे थो त हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु फरमाए थो त फरमायूं त तव्हांखे कंहिं नाफ़रमान ऐं फाजिर जे हालत ते तव्हांखे रीस न अचे, छो त तव्हांखे ख़बर न आहे त हू कहिड़ी शइ सां मिलण वारो आहे मरण खां पोइ ऐं उन सां कहिड़ी हालत थींदी। उनजे मथां हिकिड़े क़ातिल खे मुसलत कयो वेंदो। लिखनि था त क़ातिल मां मुराद मौत आहे, जो मौत उन ते ईंदो त उन खां पोइ उनजो हलाकत जो जेके बि सामान उन गॾु कया त यानी उनजे मथां हलाकत ऐं फिटकार पवंदी रहंदी। तव्हांखे इहा ख़बर न आहे, तंहिंजे करे तव्हांखे रीस न करणु घुर्जे इन्हनि शख़्सनि ते। हिन वक़्तु बि ॾिसो त आराम ऐं आसाइश जे हवाले सां मुस्लमाननि खां बि वधीक जेके यूरोप कंट्रीज़ आहिनि या जेके अल्लाह तबारक व तआला जा इनकारी आहिनि तमामु उहे अॻिते आहिनि। ईअं सम्झो त उन वक़्तु नुज़ूल क़ुर जे वक़्तु चेल फेल थींदी हुई, यानी जेका बि आमद रफ़्त थींदी उहा थींदी घोड़नि गॾनि ऐं उठनि ते थींदी हुई। हिन वक़्तु जहाज़ आहिनि, उन खां अलावा ॿियूं बि अशिया आहिनि। यानी अल्लाह तबारक व तआला ईअं सम्झो त आम बयानु फरमाए छॾियो ऐं इंसान ज़ात खे क़यामत ताईं इन्हनि शयुनि खां जेके बि मुशरिकीन हिन वक़्तु बि आहिनि उन्हनि जे तरक़ीअ खे ॾिसी करे तव्हां कॾहिं बि उन्हनि वांगुरु या उन्हनि ते ईअं रीस न कजो त मतां ईअं सम्झो त उन्हनि सां अल्लाह साईं राज़ी आहे। न न, इहो अल्लाह तबारक व तआला अॻिते फरमाए थो मताउन क़लील, इहो फ़ाइदो थोरो आहे। चाहे केतिरा बि जहाज़ हुजनि, केतिरियूं उन्हनि खे शयूं हुजनि, केतिरियूं बि ईअं सम्झो त
नेमतूं छो न हुजनि हिन दुनिया में उन्हनि खे। अलाह साईं फरमाए थो इहे थोड़ियूं अथव आख़िरत जे मुक़ाबले में। केतिरा बि खज़ाना छो न हुजनि, माल मिल्कियत छो न हुजे, फैक्ट्रियूं बंगला माणियूं केतिरियूं छो न हुजनि, इहे थोड़ियूं आहिनि। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इरशाद गिरामी आहे, फरमाइनि था त दुनिया जो ईअं मिसाल आख़िरत जी मिसाल सां ईअं सम्झो त जेको शख़्स समुंड में आंगुर ॿोड़े करे कढे कहिड़ी हालत थींदी आंगुर जी, केतिरो पाणी लॻंदो। याने इन ईअं सम्झो त जेका दुनिया जे साज़ सामान जी जेका भेट अथव आख़िरत जे मुक़ाबले में एतिरी अथव, यानी तमामु थोड़ी अथव। ऐं अलाह तबारक व तआला अॻिते फरमाए थो त इहे जेके नाफ़रमान आहिनि, अलाह तबारक व तआला जा इनकारी आहिनि, अलाह साईं फरमाए थो त इन्हनि जो जेको ठिकाणो थींदो सुम्म मअवाहुम जहन्नम, वरी संदन जाइ दोज़ख आहे। दुनिया जे तख़्ते ते त आराम ऐं आसाइश सां रहनि था, पर जेॾी महिल मरंदा क़यामत जो ॾींहुं थींदो जॾहिं उन्हनि खे हशर जे मैदान में जेॾी महिल उन्हनि खे नतीजो मिलंदो त अलाह साईं फरमाए थो त उन्हनि जो ठिकाणो दोज़ख हूंदो। ऐं अलाह साईं फरमाए थो वबिअसल मिहाद, ऐं इहो बिछड़ो बुछड़ो हंधु आहे। ऐं अलाह साईं हाणे ईमान वारनि जे लाइ ऐं मुत्तक़ीन जे लाइ इरशाद थो फरमाए। हीअ जेको आयतूं गुज़रियूं इहे उन्हनि जे लाइ जिन अलाह तबारक व तआला जी नाफ़रमानी कई ऐं अलाह साईं सां शिरक कयो। ऐं हाणे अलाह तबारक व तआला उन्हनि शख़्सनि जो बयानु फरमाए थो जिन तक़वा इख्तियार कई। अलाह साईं फरमाए थो त पर जेकी पंहिंजे पालणहार खां ड्रिना, यानी अलाह तबारक व तआला जे अहकामनि ते हलिया, हलाल ऐं हराम जी तमीज़ कयूं, ऐं उन खां अलावा अलाह जे हुक्मनि जी इताअत कयूं, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत कयूं, त अलाह साईं उन्हनि लाइ फरमाए थो त तिन लाइ बाग़ आहिनि जिन जे हेठियां वाहियूं वहंदियूं आहिनि, उन में सदाईं रहण वारा आहिनि, ख़ालिदीन फ़ीहा। अलाह साईं फरमाए थो ख़ालिदीन फ़ीहा, त उन्हनि खे कॾहिं बि न कढियो वेंदो जन्नत मां। ऐं अलाह साईं उन्हनि खे फरमाईंदो त हाणे मां तव्हां सां राज़ी आहियां, मां तव्हां ते कॾहिं बि हाणे नाराज़ न थींदुमि। ऐं अलाह साईं फरमाए थो नुज़ुलन मिन इंदिल्लाह, इहा महिमानी अलाह वटां आहे। नुज़ुलन मुफ़स्सिरीन हज़रात लिखनि था त अरबीअ में उनखे चइबो आहे जॾहिं महिमान खे महिमानी करण में पहिरीं शइ जेका पेश कई वेंदी आहे, नुज़ुल उनखे चइबो आहे। यानी अल्लाह तबारक व तआला नेमतूं उन्हनि खे नेमतुनि सां नवाज़ींदो ऐं फरमाइनि था त नेमतुनि खां वधीक अलाह साईं पंहिंजे तजल्लियात इलाहिया ऐं उन खां अलावा पंहिंजे दीदार सां जन्नतियुनि खे ईअं सम्झो मुस्तफ़ीद फरमाईंदो, जेका वॾी में वॾी नेमत आहे। ऐं अलाह साईं अॻिते फरमाए थो वमा इंदल्लाहि ख़ैरुल अबरार, ऐं जेकी अलाह वटि आहे सो भलारनि लाइ चङो आहे। अबरार जी अॻ में बि लफ़्ज़ गुज़री चुको, अबरार बिरज जमा आहे, यानी नेकोकार। यानी अलाह तबारक व तआला फरमाए थो नेकोकार उहे आहिनि जेके हुस्न सलूक कंदा आहिनि मिटनि माइटनि सां, क़रीबी रिश्तेदारनि सां, दोस्त अहबाबनि सां, मिसकीननि यतीमनि ते शफ़क़त जो हथु रखंदा आहिनि, नंढड़नि ते बि शफ़क़त जो हथु रखंदा आहिनि। उन खां अलावा तमामु सुहिणे तरीक़े सां माण्हुनि सां पेश ईंदा आहिनि। दुआ आहे अलाह साईं खां, अलाह साईं तव्हां असांखे अबरार जे टोले मां हलाए ऐं अबरार जे टोले में हलाए ऐं अबरार जे टोले में ई मारे। अमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।